अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां दिलेर सिंधी। ऐं दोस्तों, जंहिं बि भाउ जी गाॾी पंहिंजे नाले ते नाहे त उहा गाॾी नाले ते कराए सघे थो, उहा बि फ्रीअ में। ऐं अगरि तव्हांजे नाले ते गाॾी आहे त 2000 गवर्नमेंट जे तरफ़ां फ्यूल जे हिसाब सां ॾिना वञनि था। जंहिं बि भाउ न आहिनि वरिता त उहो वठी थो सघे। ऐं तव्हांजे नाले ते गाॾी नाहे त उहा बि गाॾी फ्रीअ में थी ॾियो। अगरि जेको कराचीअ में रहे थो त हसन स्क्वायर सिविक सेंटर अथव, उते गाॾी ट्रांसफ़र कंदा। नहीं जगह अगर ॿिए जे नाले ते गाॾी आहे त तव्हांजे नाले ते उहा गाॾी थी वेंदी बिल्कुलु फ्रीअ में। अगरि तव्हां नथा कराए सघो बाद में पछताईंदो, छो जो बाद में 7-8 हज़ार हिन जी फीस आहे ऐं चालान वग़ैरह बाद में थींदा, वरी वॾा मसाला अथव। त तंहिंजे करे टाइम अथव अञा त गाॾी पंहिंजे नाले ते कराए छॾियो। सिविक सेंटर कराचीअ में, उते तव्हांजी गाॾी तव्हांजे नाले थी सघे थी। ठीक है दोस्तों, अल्लाह हाफ़िज़, दुआ में याद।